छा आहे दादा छा आहे मंदर वाण जो पुराणो आहे नालो बिल्कुल लिखल अथनि हाँ कालका माता हाँ? कालका माता कालका माता पुराणो मंदिर आहे ये इलाही करोड़ साल पुराणो जगह त नथी ॿुधाए सघे त कोई पुराणो आहे जगह लाइक चूना नवा सालो साल पढ़न पियूं हाँ हाँ वो नवी पीठी आ नहीं पूछे अच्छा मतलब पुराणी ठहियल आहे हां जगह इते फ्रीटा ला इना जे खाली असांखे ॿुधायो करे आहियूं थोरो मूंखे ॿुधाईंदो जाता छा आहे हिते पहले घूमी अचो बाद में चाचमदानी पंहिंजो आस्थान ठाहे जेको ज़ुल्म हुयो उहो ख़तमु करे पंहिंजो आस्थान ठाहे वरी अॻिते वञण रवाना थी अच्छा हिला छा हिंगलाज हिंगलाज छा आहे बलोचिस्तान ॾे कराची खां अॻिते ग्वादर बलोचिस्तान होॾे हिंगलाज उसको बोलते हैं हिंगलाज माता हिंगलाज कोन विया सर अच्छा तो ही गसमन मन थियो आहे ना ये को निशान दे हुआ रूहानी है ये तो आने तो बंद थे हाले तो न पहाड़ है अगते का नो पहाड़ है अच्छा कितना साल पुराना 9 लाख साल पुराना साल है पुराना मंदिर 9 लाख साल न ही जगह मूर्ति जगह क्यों आने रखी हुई नहीं अच्छा नालो दया नालो छा कालका माता कालका माता जबल ये कारो दूर जे करे छा के या तो ये दूर जे करे जो अगर बचू ज्योतियूं बारींदा न हां हां हिन जे करे थी वियो बाकी न त अग में अछो ते आहे न हां अॻिते रस्तो थी निकिरण जो अरे नहीं अरे ये काली माता ये काली माता और रावण की मुंडी रावण के सिर कटी हां ये जो सिर कटी जो रावण अच्छा हां सही ये माता जो आस्थान ही अच्छा ये पानी की ज्यादा ठहरवाना अस्तार ये बोले ना जैसे वो लोगों ने खीर हरी नाम जो यो आ माने यो शिवलिंग तो ही खीर बना हेठ तो जो हां दादा ये खीर हरी नाम ना हां माने हेठ पेप लगा रहा हां ये चाहिए बाहर निकल जाए अच्छा हां सर सर छा सर साईं छा से शाह हज़रत भिटाई जॾहिं साननि सां गॾिजी करे हिंगलाज सफ़र ते निकितो 3 महीना गुम हुयो रोटी
ये हालात नहीं राज व्यवस्था शामी के कावड़ है जी बड़ा सामने से पूरा सामी पूरा संदन सलूक पूरा संदन बंद हाँ हो तो से हर हंद ये कोले निकला जो वाह आपको तो हो तो से हर हंद ये क्या कोले निकला जो शक्ति ज्योत सच्चा स्वामी सच्चा संदन सलूक सच्चा संदन बंद हो तो से हर हंद पर हिन बि कोले निकला वाह जबरदस्त अच्छा मेले में छा थींदो आहे मेले में रश थींदी आहे वॾी भंडारो पचंदो आहे माण्हू खाईंदा आहिनि भंडारो मतिलबु भंडारो रोटी पकंदी आहे लंगर हाँ बड़ी खलाक होती है अच्छा जी बड़ी खलाक होती है हज़ार करोड़ का नालो छा आहे जवाहरलाल जवाहरलाल हिनखे कालका माता मंदरु चवंदा आहिनि किन हथ जो ठहियलु न आहे कुदरती ठहियलु आहे हाँ जेका गांव साम्हूं आहे नंढी आहे तो रुहानी में कालका देवी आहे या हिंगलाज को हिंगलाज आहे बलोचिस्तान हुते बि जो आस्थान आहे वरी जिते शीशो आहे हिते थली आहे इहो जो आस्थान आहे वरी होॾो ॿी गांव ॾिठो वरी भई आहे रुहानी में कलकत्ते उते बि जो आस्थान आहे हाँ हेठि हुनजो रुहानी शहर हाँ जिते दुनिया थींदा उते अलाह सां काई न काई शइ पैदा कंदा त हुनखे ख़तमु करण लाइ हिकिड़ो ज़ालिमो हाँ मुंहिंजी इबादत थियणी वॾी ताक़ती फ़क़ीर वारनि खे न पियो मञे हाँ उनखे मारे पियो तंग छा अलाह साईं को दुआ करियो अलाह साईं पैदा कयो शेरा वाली खे हाँ जंहिंजी शेर चखवारी आहे हाँ दुर्गा देवी आया हुनजे चइसां जो हिनखे मारो साईं जेके ख़ून जा कतरा ज़मीन में किथां ॿियो लश्कर पोइ पैदा थिए हाँ असां त हिन सां नथा पुॼूं असां मारे ख़तमु कंदा अलाह जो नालो छॾारो केरे थो हाँ हिन कावड़ जी कावड़ में गुस्सो जे गुस्से में कारो रूप थी वियसि जॾहिं ज़ालिमनि खे मारींदी वई ऐं चो प्यालो ॾींदी वई हुनजा खून जा कतरा ज़मीन में निकिर हाँ पोइ मारण खां पोइ जनाब जे कालका में कालका माता हरदम मौजूदु आहे मरण जे मुल्क में न आहे पर हिनखे आम माण्हू न ॾिठो केर थो हिकु आमिल जेको आम लामिल हो जेके चला कढी करे ताक़त जो कमु कंदा आहिनि कामिल हो जेके रुहानी ताक़त हूंदी आहे हर शइ ॾींदा आहिनि अशरफ मखलूक़ात खे 5 अरब साल थी चुका आहिनि किले जा जो दीवार थियल उते का शइ का शइ नमूने पहाड़ जे मथां वेंदा विया अच्छा हा पहाड़ जा वेंदा विया खोटाई न थी विया